अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में अॼु का रेसिपी असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। उनजो नालो आहे बीफ कढ़ाई। ही मज़ेदार ईद स्पेशल बीफ कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 1 कप, कटियल थूम विझूं था 2 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1.5 टेबल स्पून ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था वॾो गोश्त 1 किलो। गोश्त विझी तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ गोश्त खे तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 2 कप्स। पाणी विझी ढकड़ींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन अधु कलाक जे लाइ हल्की बाहि ते गोश्त खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे गोश्त खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं कटियल टमाटा विझूं था 1 किलो। सावा मिर्च विझूं था 6 खां 8 अदद ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं हल्की बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 2 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते गोश्त खे भुञंदासीं। ॾह खां 12 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते गोश्त खे भुञण खां पोइ हाणे विझूं था ॾही 1 कप ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। पंज मिनट्स ताईं गोश्त खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था हेवी क्रीम 2 टेबल स्पून, पिसियल गरम मसालो विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असांजी मज़ेदार बीफ कढ़ाई सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी ईद स्पेशल रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।